सिंध के वक्ती गवर्नर और स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज दुरानी सदाई यह दावा कंदो रहियो आहे त हिन जा अफ़गाननि सां के बि लाॻापा न आहिनि ऐं हू सिंध धरती जो सचो पुट आहे। सिंध में गैर कानूनी तौर तरसल समूरनि अफ़गाननि खे अफ़गानिस्तान वापसि वञणु घुरिजे, पर आगा सिराज दुरानी जूं इहे समूरियूं दावाऊं इन वक़्तु कूड़ियूं साबित थियूं जॾहिं वक्ती गवर्नर जे सरबराहीअ में क़ाइमु कयल सिंधी पठान एसोसिएशन सिंध जे सदर जे बारे में इंकशाफ़ थियो त हू अफ़गानी आहे। दरावर न्यूज़ सिंधी पठान एसोसिएशन के सदर आगा शफ़ीउल्लाह जो उहो पासपोर्ट हथ करे वरतो आहे, जंहिं मूजिब हू अफ़गानिस्तान जो शहरी आहे ऐं अफ़गान सूबे पक्तिका जो रहवासी आहे। अफ़गानिस्तान जो ही शहरी गुज़िरियल केतिरे ई अरसे खां आगा सिराज दुरानी जो साॼो हथ बणियल आहे ऐं अक्सर हिन सां गॾु घुमंदे ऐं गॾिजाणियुनि में नज़र ईंदो आहे। छिरकाईंदड़ ॻाल्हि इहा आहे त सिंध में गैर कानूनी तौर तरसण बावजूद आगा शफ़ीउल्लाह न सिंधी ॻाल्हाए सघे थो ऐं न वरी सम्झी सघे थो। वक्ती गवर्नर आगा सिराज दुरानी ते अफ़गाननि जी गैर ज़रूरी हिमायत ऐं पुठभराई करण जा इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि, पर आगा सिराज दुरानी अहिड़नि इल्ज़ामनि खे क़ौम परस्तनि जी शरारत ऐं साज़िश करार ॾेई रद्द करे रहियो आहे। आगा सिराज खे इन सवाल जो जवाबु ज़रूरु ॾियणो पवंदो त जेकॾहिं हू सिंध जो वफ़ादार पुटु आहे त पोइ हू सिंध में गैर कानूनी तौर तरसल अफ़गाननि जी पुठभराई छो करे रहियो आहे।